बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां जे अखर जा आवाज़ लिखंदासीं ऐं पढ़ंदासीं। जे अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं, लफ़्ज़नि मां उन्हनि जो मतिलबु ॼाणे ऐं उन खां बाद में उन्हनि जा जुमला ठाहींदासीं। अचो त पहिरीं जे अखर जो लिखणु सिखूं। जे अधु चूड़ीअ वांगुरु लिखिबो आहे। मथां निशानी ठाहे हे जी ऐं हीअं गोल करे अधु चूड़ीअ वांगुरु हीअं लिखिबो। विच ते ॿ टुका अथसि, जे आहे। मथां ज़बर ईंदसि, आवाज़ निकिरंदो ज। वरी अहिड़ो ई ठाहिबो अधु चूड़ीअ वांगुरु जे। वरी ॿ टुका ॾिबसि, हेठां ज़ेर ॾिबसि त आवाज़ निकिरंदो ज। वरी अहिड़ो ई लिखी वरी हेठि लिखिबो अधु चूड़ीअ वांगुरु। मथां पेश ॾिबोसि त आवाज़ निकिरंदो ज। जे खे पोयां अलफ़ ॾिबो, आवाज़ निकिरंदो जा। जे खे वाव ॾिबो, आवाज़ निकिरंदो जो। जे खे वाव ॾिबो, ज़बर ॾिबी ॼओ। जे खे वाव ॾिबो ऐं पेश ॾिबो, आवाज़ निकिरंदो जू। जे खे ये ॾिबी पोयां, आवाज़ निकिरंदो जे। जे खे ये ॾई ऐं मथां ज़बर ॾिबसि त आवाज़ निकिरंदो जे। जे खे ये पोयां ॾई ऐं हेठां ज़ेर ॾिबसि, आवाज़ थींदो जी। इहे हुआ अॼु जा आवाज़ पढ़ंदा। ज, जे, ज, जा, जो, जओ, जू, जे, जए, जी। जे अखर जा अहिड़ा लफ़्ज़ जिन जे मुंड में जे जो आवाज़, जंहिंजे विच में जे जो आवाज़, जंहिंमें आख़िर में जे जो आवाज़, उहे लफ़्ज़ आहिनि ॼम, पुॼाइण, अॼु। इहे हुआ जिन जे विच में आवाज़ हुआ जे जा। हाणे ठाहींदासीं लफ़्ज़। ज़बर जो आवाज़ आहे जे ज़बर ज, मीम ज़बर मण, पेशोण ॼमण। टे आवाज़ पाण में मिलिया लफ़्ज़ ठहियो ॼमण। ॼमण खां पोइ आहे ज़ेर जो आवाज़। ज़ेर जे आवाज़ खे जे, ज़ेरे जे। बे ज़बर भ, जे भ। जिब ठहियो। जिब खां पोइ वरी पेश जो आवाज़। जे पेश ज, टईअ जे टी, जुटी। लफ़्ज़ ठहियो जुटी। जुटीअ खां पोइ वरी लफ़्ज़ ठाहींदासीं मंद जो। जे अलिफ जा, मीम वामो, टे ज़बर ट, ॼामोट। ॼामोटनि खां पोइ वरी आहे वाव वारो आवाज़, जे वा जो। हमज़ो ई ज़ेरे ई, जोई। जोईअ खां पोइ वारी आवाज़ आहे ए वा नून पेशा जूं, टईअ ज़ेरे टी, जूंटे। जईअ जे रे ज़ेरे रे, जेर। लफ़्ज़ ठहियो जेर। हुन खां पोइ आहे वरी जईअ ज़बर जए, ठे अलफ़ ठा, रे वारो। जेठारो। जेठारे खां पोइ वरी आहे भे अलफ़ भा, जईअ ज़ेरे जी, भाॼी। ही लफ़्ज़ हुया जेके असां अॼु सिखिया जे जिब जा। उन खां बाद में हाणे हिननि खे
जुमलनि में कमु आणींदासीं। ॼमण जी माना आहे पैदाइश या फुटण। अॼु काइदे आज़म मोहम्मद अली जन्नाह जे ॼमण जो ॾींहुं आहे। ॼिभ ज़बान खे ॼिभ बि चइबो आहे। लफ़्ज़ आहे जुटी। जुटी उनखे चइबो आहे जेके गुतल वार हुजनि या चोटी हुजे उनखे चइबो आहे जुटी। नंढड़ीअ जी जुटी ॾिस। ॼामोट हिकिड़ी ज़ात जो नालो आहे। कंडियारे खां ॿाहिरि ॼामोट आहिनि। ॼेर लफ़्ज़ जी माना आहे ॼर। बकरीअ ॼेर न लाथी आहे। ही आवाज़ जेको असां लिखियो आहे पोयां जी इन जे करे लिखियो आहे जो अॻियां इहे इस्तेमालु लफ़्ज़ में न आहे थियल। हाणे हे आहे भाॼी। भाॼी का आहे। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़ जेके असां तव्हांखे ॿुधाया मतिलब सां माना सां जुमलनि में कमु आणे ॾेखारियोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।